कमाल खान घणियूं ई चालियूं खेॾी चुको आहे। मां जी हर चाल खाने वाकिफ़ आहियां। तो तञा प्यादा ॿधा आहिनि रब न, बादशाह तञा अॻिते आहे। अॼु तव्हांजी बादशाहीअ जो ख़ैर नाहे। असांखे ॿधी इहो न सम्झ रब न त कमाल खान जूं चालियूं ख़तम थियूं आहिनि। तुंहिंजी भलाई इन्हे में अथई त हितां वापसि हली वञ, न त वक़्त में मारियो वेंदे। तव्हां घबरायो न, बस थोरो इंतज़ार। थोरी देर खां पोइ इन कमाल खान खे कीले अची तव्हांजे अॻियां बीहारियां थो ऐं पोइ तव्हां सभिनी खे कतार में बीहारे कंदुसि पूरो। इहो सभु कुझु तॾहिं कंदे न जॾहिं तूं कमाल खान खां ज़िंदा बची वापसि हिते ईंदे। मूंखे पंहिंजी मौत जो ख़ौफ़ नाहे, मूंखे पंहिंजी मौत जो ख़ौफ़। बस दुख इहो थींदो त तव्हां मुफ़्त में बेगुनाह गाढ़े बोड़ ते मारिया वेंदो। त पोइ हलाए छॾ गोली असां मथां, पता इहा हसरत तुंहिंजे दिलि में रहिजी वञे। मरण लाइ एॾी जल्दबाज़ी न कर करम। थोरो इंतज़ार, मां वापसि मोटी अचां थो। कमाल खान खे बि तव्हां ॾांहुं वापसि वठी ईंदुसि ऐं उनजे साम्हूं तव्हां सभिनी खे सज़ा ॾिनी वेंदी। तकड़ न 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 तकड़ न, बस थोरो इंतज़ार। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।